जा दहशतगर्द चवन था असा मुजफ्फर के सिराई के विच चौक ते रोडन ते गोलियूं हणी मारींदासीं पर असा जेको थोड़ो मुतालो कयो आहे असा जेके थोड़ा किताब पढ़िया है उन मां असांखे इहो ई सबक मिलियो आहे त शहीदनि जे रत मां शहीदनि जे रत जे रेज मां हमेशह सुर्ख गुलाब ई पैदा थिया आहिनि ऐं उन सुर्ख गुलाब जी महक क़ौमी कारकुन जे दिलनि खे उत्साहियो आहे ऐं उन्हनि अञा वधीक मज़ाहिमत करे पंहिंजा मक़सद हासिल कया आहिनि इन करे आउं हिकु दफ़ो न 10 दफ़ा 20 दफ़ा 100 दफ़ा जेकॾहिं जनम मिलियो इहे ई जेको आहे सो शहादत माणींदो रहंदुसि ऐं पंहिंजे रत सां इन धरती खे रेज ॾींदो रहंदुसि जेकॾहिं मां चौक ते मारियो वञा मूं पंहिंजी घरवारी साईं मां बूटो खे चई छॾियो आहे त मुंहिंजे बच्चे आकाश खे बि बिल्कुलु तयारु कर जेकॾहिं मुंहिंजे शहादत ते मुंहिंजे रत जे रेज ते क़ौमी कारकुन जेकॾहिं अञा बि उत्साह नथा थियनि त उन्हनि खे वधीक उत्साह ॾियण लाइ आकाश जो रत बि वहाइणो पियो त तूं वहाइजा वधंदो रहजा राजधणी अल्लाह वधंदो रहजा राजधणी।